इहो खूबसूरत आवाज़ जो मालिक मोहतरम बिमल खेमचंद शर्मा जे पंहिंजे खूबसूरत आवाज़ सां जो की इन तकरीब खे चार चंद लगाया। आउं गुज़ारिश कंदुसि अॼु की इन तकरीब जे ॿिए एज़ाज़ी महिमान सिंधी ॿोली जे नामियारे लेखक अदीब दानिश्वर ऐं शाइर मोहतरम साईं मशकूर फलकारो साहब इनके साईं मशकूर फलकारो साहब असांजी अॼु की तकरीब जा एज़ाज़ी महिमान आहिनि। इन गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजा खूबसूरत वीचार वञनि। मोहतरम साईं मशकूर फलकारो। हीरे घोड़ा अंजड़ा, हीरे घोड़ा अंजड़ा से थर पहर थोड़ा, हीरे घोड़ा अंजड़ा से थर पहर थोड़ा, मोतियन जा मस्तान चए बेड़ी दड़ मोरा, राजा व्या राग व्यो व्या समझू सगोरा, जे गुफ्ते जा घोड़ा से गोहर गुजारे विया। साईं किताब के तरतीब ईंदड़ छपाईंदड़ साईं कादर बख्श फमसी साहब, साईं मोर सागर, साईं आकाश, साईं आगाजान, साईं एजाज, साईं आज़म, साईं रफ़ीकास, साईं सुमार संगम, अशरफ गंजलानी, सब मुझा प्री प्यारा सलाम। ही किताब रुगो शायरी जो किताब कोने, पर ही किताब असांखे माज़ी में वठी थो वञे। सिंध जाग्राफी तौर असां ॾिसंदासीं क़दीम ज़माने खां वठी हिन वक़्त ताईं, त उन में सिंध जो जेको लाड़ वारो हिसो आहे उहो जीअं त सामूंडी किनारे हुअण जे करे ऐं सिंधु दरिया जे आख़िरी छेड़े जे हुअण जे करे वापार जो तमामु वॾो मर्कज़ सॼी तारीख़ में रहियो आहे। असां मुख़्तलिफ़ दौरनि जे मौरखनि सयाहनि जे सफ़रनामनि खे जॾहिं सिंध ते उहे आया ऐं सिंध बाबति उन्हनि जॾहिं लिखियो आहे त हुननि लाड़ ते तमामु घणो कुझु लिखियो आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध में जेकॾहिं असां मेला ॾिसंदासीं त उहे बि लाड़ में तमामु घणा था लॻनि। उन जो सबबु इहो आहे त वणझारा सामान विहाए ॿेड़नि ते खणी हिन इलाइक़े में ईंदा हुआ ऐं हितां वरी सामूंडी माण्हू उन्हनि सामाननि खे परॾे में पुॼाईंदा हुआ, वरी परॾे खां माल ईंदो हो, सो बि हिते ईंदो हो, पोइ वरी ॿेड़नि जे ज़रिए मथे वेंदो हो। त ही वापार जो इलाइक़ो, अचु वञ जो इलाइक़ो, या ईअं चइजे त सदियनि खां वठी हिकिड़ो अहिड़ो ख़ितो रहियो जिते सिंध जी तहज़ीब जो बि असरु रहियो ऐं ॿाहिरियुनि तहज़ीबनि जी ॾाहप उहा बि हिते जी गॾु थी। अहमद फ़कीर मस्तान ही शाइर छो जा उनजे शहर में जेका फ़िक्री उॾाम आहे उहा फ़िक्री उॾाम मुला मकतब में हुन हिफ़्ज़ क़ुरान त ज़रूरु कयो, पर जेका ॾाप जेका हिन जी शाइरी में मौजूदु आहे सा इहो साबित थी करे त असां जूं सिंध जूं जेके ओताकूं हुयूं, उन्हनि ओताकनि में जेके कचहरियूं हुयूं, उहे असां जूं ओताकूं असांजे इल्म जूं, अदब जूं, ॾाप जूं यूनिवर्सिटियूं हुयूं, जितां वॾा ॾाह माण्हू पैदा थिया।
ॻाल्हि इहा त अहमद फ़कीर मस्तान जे ज़माने में ई हज़ारे ॾांहुं माण्हू हिते मौजूद हूंदा। इहो ज़रूरी कोन्हे त उन ज़माने में सिर्फ़ अहमद फ़कीर मस्तान ही हिते हो। हर ॻोठ में कई ॾांहुं हूंदा, कई शाइर हूंदा, कई सुगड़ हूंदा, कई लोक कहाणियुनि जा किसे गो हूंदा, कई गुजारतनि जा माहिर हूंदा। उन वक़्तु उन रंग रचाया, समर पोइन वटि छॾियो, उहो साठिजी न सघियो ऐं उहो गुम थी वियो। अहिड़ा सभई किताब जेके इन साॻिए दौर में इन साॻी लाड़ में लिखिया विया उहे सभु गुम थी विया, उन्हनि जो को बि निशान कोन्हे। साईं कादर बख्श न सिर्फ़ किताब छपायो आहे पर हिकिड़े दौर जी तर्जमानी कई आहे त अहमद फ़कीर मस्तान जो जेको ज़मानो हो उन ज़माने में सिंध जी ओताक यूनिवर्सिटियुनि मां तमामु वॾा स्कॉलर, आलिम, ॾाहा, वॾा शाइर ऐं वॾा सुखनवर माण्हू मौजूद हुआ, जिन मां अहमद फ़कीर मस्तान बि हिकु आहे। उन जो कलाम फ़कीर उस्मान अली ज़हूर जे वाता हिन ॿुधो, मुतासिर थियो। ही फ़कीर उस्मान अली कचहरी जो कोॾियो हो। हिन वटि तमामु वॾो इल्म जो खज़ानो हो ऐं साईं कादर बख्श जी उहा नज़र हुई जो हुन उन खज़ाने खे गॾु करणु शुरू कयो। ऐं अहमद फ़कीर मस्तान जे कलाम जो ही किताब अॼु असांजे हथनि में आहे। ॻाल्हि इहा आहे त सिंध हीरनि जी खान आहे, पर हीरा ॻोल्हे केरु? जेकॾहिं को अहिड़ो गवास मैदान में अचे थो त हीरो ॻोल्हे थो अचे। तव्हां सभिनी दोस्तनि खे आउं इहा गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे पंहिंजे तर में खोड़ सारा ॾाहा माण्हू हूंदा जिन्हनि जे ॾाप जूं ॻाल्हियूं तव्हांजा वॾड़ा कंदा हूंदा। जेकॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि तरफ़ तव्हां तवजह ॾियो ऐं उन्हनि खे गॾु करणु शुरू करियो त तमामु वॾो अदबी ज़ख़ीरो जेको असांजो गुम थी चुको आहे उहो ज़ाहिर थी वेंदो हिन किताब वांगुरु। अहमद फ़कीर मस्तान ते इश्क जी हिकिड़ी हद हूंदी आहे। के माण्हू आग टारे छॾींदा आहिनि, बाबा ॾो तो किताब छपियो, नालो थी वियो आहे, साहिब किताब थी वियसि। पर कादर बख्शी जो इहो इश्क आहे जो हुन उन किताब खे हिकु दफ़ो गॾु कयो, मंज़र आम ते आंदो, मुतमन न थियो, वरी बि रहियल ॻाल्हियूं उन्हनि सभिनी खे समूहे सहेड़े वरी ख़ूबसूरत अंदाज़ में खणी आयो। इहो आहे हिकिड़े माण्हू जो जज़्बो, हिकिड़े माण्हू खे शौक़, हिकिड़े माण्हू खे इश्क। इश्क सभु कुझु कराए थो। जेकॾहिं माण्हू चाहे त सभु कुझु करे सघे थो, पर जेकॾहिं चाहे, लगन सां चाहे, इश्क खां चाहे। ॿी ॻाल्हि जेका इन मजलिस में असांखे उत्साह पैदा करण लाइ आहे उहा इहा आहे त असांजा किताब असां जेकॾहिं थोरो माज़ी में वञूं था
त 5-5 एडिशन किताबनि जा मिलनि था। 12-12, 15-15 एडिशन असां जॾहिं उन्हनि पुराननि किताबनि खे ॾिसूं था त उन्हनि में 15-15 एडिशन बि असांखे सिंधी किताबनि जा मिलनि था। हाणे छो सिंध जी मार्केट असांजे सिंधी पब्लिशर जे बतौल त 300 किताबनि खां मथे कान्हे। जेकॾहिं को माण्हू 1000 किताब छपाए थो त उन मां मार्केट में विकिरो 300 किताब थियनि था, बाक़ी 700 किताब उनखे एज़ाज़ी ॾियणा था पवनि। ही मार्केट असांजी डैमेज छो थी आहे सिंधी किताबनि जी। उर्दू किताबनि जा एडिशन निकिरनि था, सिंधी किताबनि जा एडिशन कोन था निकिरनि। छो? वो इन करे इहा ॻाल्हि कान्हे का त जंहिं वक़्त में 15-15 एडिशन किताबनि जा निकिरंदा हुआ उन वक़्त में के पढ़ंदड़ घणा हुआ। पढ़ंदड़ उन जी भेट में हींअर तमामु घणा आहिनि, पर असांजी मार्केट में सिंधी किताब जो विकिरो कोन्हे। उन जो हिकिड़ो सबबु इहो आहे त अॻे सिंध जो तालीम खातो उन काठ जूं पेटियूं जेके स्कूलनि में रखियूं हुयूं ऐं जेके किताब छपबा हुआ उहो तालीम खातो ख़रीद करे स्कूलनि में मुफ़्त ॾींदो हो। ऐं नतीजे में हज़ारे किताब तालीम खाते जी ख़रीदारी जे करे ॻोठनि ताईं पहुचंदा हुआ, आम माण्हुनि ताईं पहुचंदा हुआ, ॿारनि ताईं पहुचंदा हुआ। असां सभु जेके पढ़ंदड़ आहियूं, लिखंदड़ जेके माण्हू आहिनि, मिसाल तौर मुंहिंजे लिखण जी जेका शुरूआत सा बि इहा थी त मूं उन स्कूल जे काठ वारनि पेतियुनि में मूं जेके लोक कहाणियुनि ऐं लोक किसनि जा किताब खणी पढ़िया ऐं मूंखे पढ़ण जो शौक़ु पैदा थियो। हाणे छो असां वटि उहो शौक़ु कोन्हे, उहो इश्क कोन्हे। असां वटि छो जेको सो मिर्ज़ा कलीज बेग जहिड़ा माण्हू पैदा हाणे नथा थियनि। असां वटि छो कादर बख्श मक्सी जहिड़ा माण्हू जेके लिखणु चाहिनि था पर पंहिंजे उन खीसे में जा ख़र्च करे किताब छपाइनि था, जेको वधीक किताब छपाइण जी उन्हनि में पहुच ई कान थी रहे। छो असां जे इन अदब जी, इन किताब जी, इन लिखण जी मालिकी नथी थिए। हिकु इहो सबबु आहे। ॿियो सबबु जेको आहे सो इहो आहे त अॼुकल्ह डिजिटल ज़मानो अची वियो आहे। अॼुकल्ह हिते जा जेके किताब आहिनि उहे PDF जी शकिल में दुनिया जी जेके बि लाइब्रेरियूं आहिनि उहे डिजिटल थी वियूं आहिनि। सभिनी ॻोल्हियुनि जा किताब ऑनलाइन तव्हांखे नेट ते मिलनि था। कहिड़ो बि किताब कहिड़ी बि ॿोली में कहिड़े बि मुल्क में छपियल हुजे, तव्हां सर्च कंदा उहो किताब तव्हांजे साम्हूं अची वेंदो। त हिकिड़ो त उन डिजिटल अंदाज़ में किताबनि जी शकिल तब्दील थी आहे। किताब उहे साॻी फिरनि था पर डिजिटल अंदाज में, इलेक्ट्रॉनिक अंदाज में उहे किताब हलनि था, माण्हुनि ते पहुचनि पिया। हिकु ॻाल्हि इहा। ऐं सलाम थो करियां उन्हनि सिंधी नौजवाननि खे जिन्हनि खे असीं चवंदा आहियूं त सॼो ॾींहुं मोबाइल था हलाइनि, सॼो ॾींहुं जेको सो कंप्यूटर ते वेठा पिया वक़्तु ज़ाया पिया कनि, पर उहे वक़्तु ज़ाया कोन था कनि। असांजी सिंधी ॿोली हिन वक़्तु दुनिया जे आलमी ॿोलियुनि सां मुक़ाबिलो करे बीठी आहे डिजिटल अंदाज में। मूंखे कैनेडा जो हिकिड़ो दोस्त मूंखे चयो त तव्हांजा किताब मूं ॿुधा आहिनि।
मुझे तो ॿुधा कीअं जी तो तव्हां जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध ते तव्हांजा किताब पढ़िया हुआ डिजिटल अंदाज में किश्तवार, उहे यूरोप में सीटन जी शक्ल में म्यूजिक कंपनियूं विकिणनि पियूं। असां वटि पढ़ण जो टाइम कोन्हे को, असां उहा सीडी वठंदा आहियूं ऐं ट्रेवल टाइम में, सफ़र जे टाइम में असां उहो ॿुधंदा वेंदा आहियूं। त दौर बदिलजे पियो, असांखे उन जदीद दौर जे तक़ाज़नि मूजिबि मायूस न थियणु खपे। ऐं प्रोफेसर कादर मक्सी खे इहा गुज़ारिश कंदुसि या ॿियनि दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं को दोस्त वटि को अहिड़ो किताब आहे, हुन किताब खे सहेड़े PDF में आणे हू कंहिं बि ऑनलाइन लाइब्रेरी में रखी छॾे, लखे पढ़ंदड़ हुनखे मिली वेंदा। दौर बदिलजण सां गॾु असांखे पंहिंजा रवैया बदिलणा पवंदा। असांखे पंहिंजी सोच ऐं पंहिंजे फ़िक्र खे बायोकामी तौर जेको सो पखेड़णो पवंदो। उन जा तमामु वॾा वसीला आहिनि, वॾा ज़रिया आहिनि, पर असां बेख़बरी जे आलम में परेशान आहियूं त 12 किताब छपायासीं, 5 तयारु आहिनि, पर हाणे उहे कीअं छपजनि। इहा परेशानी आहे असांजे राइटर खे, असांजे मौक़े खे, कमु घटिजी वियो आहे। पर उन जे लाइ ॿियो रस्तो इहो आहे त तव्हां मायूस न थियो। बदिलियल दौर जे तक़ाज़नि मूजिबि तव्हां पंहिंजो कावशूं जारी रखो। तव्हांजो आवाज़ जेको अॻे सिर्फ़ पंहिंजे घर ताईं महदूद हो, उहो तव्हांजो आवाज़ हिन वक़्तु सॼी दुनिया में गूंजे थो। हिन वक़्तु पाण जंहिं कचहरी में ही वेठा आहियूं, हिन मजलिस में वेठा आहियूं, हिन प्रोग्राम में वेठा आहियूं, इहो प्रोग्राम, हिन प्रोग्राम ख़त्म थियण खां पोइ 20 मिंटनि खां पोइ सॼी दुनिया ॾिसंदी। हिते जेके तकरीरूं थियनि पियूं, बा निज़ामानी साहब जे थोरनि सां जेका रिकॉर्डिंग करे पियो, इहे सम्झो त सॼी दुनिया हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहे। हींअर आवाज़ तमामु घणो सगारो थी चुको आहे, ॾात तमामु घणी सगारी थी चुकी आहे। तव्हां गुज़ारिश कंदुसि ॾात घणनि खे ऐं मौक़िक़नि खे त हू पंहिंजी हिमत जो संदरो अञा वधीक छिकीन ऐं अहिड़ा गोहरे नायाब जेके मिटी में मिलिया पिया आहिनि, उन्हनि खे मंज़र आम ते आणीनि। तव्हां सभिनी जी महिरबानी।